सुजाता था लख थोरा तव्हांजा हड़ा वड़ा अलाए कीअं पंहिंजूं नंढियूं पुटाए भाॼईअ सां गॾु बचड़ा लिया त भाॼा सां गॾु जसो हुजे तव्हांखे अचो वरी तव्हां पंहिंजा वीचार वॾियो ऐं ईंदड़ हिकमत अमली थोरी ॿुधाईंदा हलो त छा सोचियूं पिया पाण ऐं हिन सिलसिले खे अॻिते कीअं वधाईंदासीं। साफ़ सादो जो जवाब है वो यो है त असां का सियासी पार्टी का पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन ना आहियूं या वो असां वटि का किथां फॉरेन फंडिंग या अहिड़े क़िस्म जी का शइ न आहे जेका असांखे हिकिड़ी का तनज़ीम साज़ी में मदद करे ऐं असां उन तरीक़े सां हिकिड़े वॾे पैमाने ते वञी सघूं। जेतिरो बसि असांजो हले थो जेतिरी ताक़त ख़ुदा जी ज़ात असांखे ॾिनी आहे ॿ हथ ही ॿ पेर ही सिर जेको आहे उहो असां हाज़िर ही मुंहिंजा बच्चा ही मुंहिंजे घर जा भाती जेके बि आहिनि उहे सभु खणी करे असां हाज़िर थियूं पिया पहुचूं पिया हर हफ़्ते अचूं पिया। मायूस त सवाल ई कोन थो पैदा थिए त कॾहिं बि थियूं छो जो जॾहिं हिन सफ़र जी शुरूआति कई हुईसीं उन महिल ई अंदाज़ो हुयो त तव्हां वक़्त जे फ़्रोन खे चैलेंज था कयो ताक़तवर खे चैलेंज था कयो हिकिड़ो स्टेटस को आहे हिकिड़ो सिस्टम आहे ठहियल जिते स्टेट ऐं जुर्म जी दुनिया जा जेके माण्हू आहिनि उहे सभु हिकु ॼण त लड़ी में पुरोयल आहिनि। असांजो वॾेरो या ताक़तवर जेको माण्हू असल में ॿ मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि। हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जे लाइ थो सोचे इनफ़रादी तौर ते रुॻो पंहिंजे लाइ पंहिंजे बचनि जे लाइ माल मिल्कियत गॾु करणु थो चाहे ऐं ॿी सोच अहिड़ी आहे जेका समाज जे लाइ थो सोचे माण्हू सॼे मुआशिरे जे लाइ थो सोचे पियो माण्हू। इहो फ़र्क़ु आहे वॾे में वॾो फ़र्क़ु। इनखे तव्हां ईमानदार ऐं बेईमान चओ इनखे तव्हां पंहिंजो मटीरियलिस्ट ऐं जेका रूहानियत पंहिंजो चऊं उहा फ़र्क़ु चओ या स्पिरिचुअलिज़म ऐं इहो ही जेका मुरबज सिस्टम आहे 2 नंबरी वारो शॉर्टकट वारो उहे माण्हू सम्झूं। प्रिया कुमारी जे लाइ सॼी सिंध न सॼो पाकिस्तान न बल्कि हाणे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि यादि कयो वञे थो पर असांजनि हुकुमराननि खे असांजनि ॻोल्हींदड़नि खे टके जो बि अहसासु कोन थिए थो। ॾाढो ॾुखु आहे वञी रहियो हुयोसीं हितां साम्हूं गाॾी बीठी आहे ॾाढो ॾुखु थियो असांजा हेतिरा भाउर वेठा आहिनि। सॼी सिंध खे जाॻणु खपे सॼे पाकिस्तान खे जाॻणु खपे। सुभाणे तव्हांजूं न्याणियूं गुम थींदियूं सुभाणे तव्हांजे घरनि में गिरंदा तव्हां कमज़ोर थी वेंदा तव्हांखे ख़तमु करे छॾींदा। ही ख़तमु करण जूं साज़िशूं आहिनि। हिन न्याणीअ जे लाइ हथ ॿधी गुज़ारिश करे रहियो आहियां तव्हां सॼी सिंध निकिरो। का माउ तड़पी रही आहे सिसकी रही आहे उनजे खीर जो कसम अथव सिंध धरतीअ जे खीर जो कसम अथव। लख कुर्ब सां आबाद हुजो। मोहम्मद पीस सिंधी यूट्यूब चैनल ते न्याणी जे लाइ मूं वीडियो रखिया आहिनि। पाकिस्तान बचाओ तहरीक फेसबुक पेज ते बि वीडियो रखिया आहिनि। अवां जूं सदाईं सदाईं आबाद हुजो। लख महिरबानियूं। मूंखे एयरपोर्ट ते देरि थी रही आहे तव्हांखे ॾिठो हीअं निबड़ी आयो आहियां जीअं पंहिंजी न्याणी जे लाइ कोई ईंदो आहे। सदाईं आबाद। ॻाल्हि खे उतां ई शुरू कंदासीं त ही जेको जहिड़ो आहे उहो मटीरियलिज़म ऐं स्पिरिचुअलिज़म जे विच आहे। मटीरियलिस्ट माण्हू सिर्फ़ु ज़ाती मुफ़ादनि जे करे विढ़ंदो आहे ऐं स्पिरिचुअल रूहानियत ते ईमान रखण वारा माण्हू जिन खे हिन शइ जी ख़बर आहे त असांखे अॻिते अलाह ॾे वञिणो आहे जवाबु ॾियणो आहे
हीउ सभु कुझु असांजे अखियुनि जे आॾो थियो पए, असां आख़िर हुन में छा कयोसीं? उहो कॾहिं बि पंहिंजी ज़ात जे लाइ न सोचींदो, उहो सॼे समाज जे लाइ सोचींदो। प्रिया कुमारी जे केस, मासूम नवीद लाशारी ऐं सवेरा चांडियो ऐं ॿिया केतिरा ई ॿार जेके अॻुवा थियल आहिनि, उन्हनि सभिनी जी वारसी पिया कयो, कंदा रहंदासीं अॻिते बि इनशा अल्लाह। जेको साह आहे, जेतिरी हिमत आहे, असांजे दोस्तनि जी इहा ख़्वाहिश आहे त तव्हां हिनखे हिकिड़े वॾे पैमाने ते खणी वञो, इन जो वधायो दाइरो, त यकीनन असां सभिनीनि खे इन ई तरीक़े सां फुल टाइम इन काज़ खे ॾियणो पवंदो, इन मक़सद खे फुल टाइम ॾियणो पवंदो सभिनीनि खे। कंहिं हिकु माण्हू जे वस जी ॻाल्हि कान्हे, 5 माण्हुनि जे वस जी ॻाल्हि कान्हे। वधि खां वधि जेतिरो थी सघे हफ़्ते जा 7 ई ॾींहं इन शइ खे ॾिजे। 2 कलाक ॾेई सघो, 4 कलाक ॾेई सघो, ज़रूरु ॾियो इन शइ। ताक़त वाक़ई वधे थी त माण्हू वधीक वॾे पैमाने ते वञी करे जिदोजहद करे सघे थो। असां बि जेका छोकिरी बलोच, डॉक्टर मारन बलोच, जंहिं तरीक़े सां इस्लामाबाद वई, असां बि वञी सघूं, छो नथा वञी सघूं? बशर्त इहे कि असां सां असांजी क़ौम जो साथ हुजे, असां सां असांजे माण्हुनि जो साथ हुजे, वञी सघे थो। हिते बि 3 तलवारनि ते धरणो हुजे या CM हाउस जे आॾो धरणो हुजे या जिते बि को फ़ैसिला कुन, के दोस्त बबरड़ो बाईपास जे लाइ चवंदा आहिनि, अगरि फ़ैसिला कुन जंग करणी आहे, नतीजा हासिल करणा आहिनि, त पोइ हीउ सभु कुझु हथ मां कढी करे सॼो अलाह ताला तां हथु खणी, सिर तां हथु खणी वेहणो पवंदो। ऐं हिकिड़ी तादाद तॾहिं ई पाण फ़ैसिला कुन नमूने सां हिन इबिल जेको आहे, इहो जेको शैतान आहे, इनखे झुकाइणु एॾो सवलो न आहे। असांजे मज़हबनि या दुनिया जा जेके बि नज़रिया आहिनि, उन्हनि कॾहिं बि न चयो आहे त तव्हां ताक़तवर जी सपोर्ट में बीह रहो, ताक़तवर जीअं चवे तव्हां हुनजा यसमैन लॻा पिया हुजो, हुनखे सलाम कयो। असांजे मुआशिरे जो रंग हिन महिल ईअं ई आहे त ग़रीब मारिजे पियो, कुटिजे पियो, बचा अॻुवा थिया पिया वञनि, उन्हनि सां बीहण जे लाइ को तयारु न आहे। पर वॾेरे खे तव्हां को थोरो सख़्तु ज़बान में उनखे को वार्निंग ॾिनो, उनखे तव्हां जवाबु तइ कयो त बाबा जवाबु ॾे, ही तुंहिंजी हूंदे सूंदे ईअं छो थो थिए, तूं नुमाइंदो आहीं अवाम जो, त पोइ उन्हनि जे मथां एंटी टेररिज़म वारा सेक्शन जेके आहिनि सो लॻाया वेंदा, FIR कढियूं वेंदियूं, उन्हनि खे ॿधियो वेंदो, उन्हनि खे ढंगियो वेंदो, उन्हनि सां इहे सभु कुझु थींदो। सो दोस्तो, ही सफ़र जारी रहंदो प्रिया कुमारी जी वापसी ताईं, नवीद लाशारी जी वापसी ताईं, सवेरा चांडियो जी वापसी ताईं, या जेके बि ॿार अॻुवा थियल आहिनि, उन्हनि जी असां वारसी कंदा रहंदासीं। जेको हाल आहे, तव्हां सभिनी दोस्तनि खे लख शाबस आहे, घणी हिमत कई आहे, तव्हां साथ ॾिनो आहे हिन वक़्त ताईं। अॻिते बि अलाह कंदो तव्हां पंहिंजी हिमत क़ाइमु रखंदो ऐं गॾिजी हिन क़ाफ़िले खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदासीं इनशा अल्लाह। तव्हां सभिनी जा लख एहसान, लख दुआ। दुआ कयो, अदी अरबाब सां सदाईं हूंदी आहे लाॻीतो, उहा न आहे, उन्हनि खे बि ठीकु न आहे, उन्हनि लाइ दुआ कयो। महले मुंहिंजो मोयो दा उमर, महले मुंहिंजो मोयो दा उमर, राता जिते मुंहिंजा माण्हू अड़ा
जिते मुंहिंजा साॻीअड़ा जिते मुंहिंजा मारू। हुकुमरानो शर्म कयो, हुकूमत में जेके वेठल आहियो, अलाह न करे तव्हांजे बचनि ते अहिड़ो को ॾींहुं अचे। प्रिया जी माउ जी जेका आंद मांद आहे, हीअ हिकिड़ी माउ वेठी आहे, रोज़ीना हिकिड़ी माउ वेठी आहे, मां हिकिड़ी माउ वेठी आहियां तव्हांजे साम्हूं। तव्हांखे अंदाज़ो बि कोन्हे त बचनि जो विछोड़ो छा थींदो आहे। हीउ नवीदे जो चाचो वेठो आहे, हू शायदि नवीदे जो भाउ आहे। इन्हनि खां पुछो त इन्हनि ते छा गुज़रंदी आहे। बीगो तव्हां लहो एसी जे कमरनि मां लहो त तव्हांखे ख़बर पए बचनि जो विछोड़ो थींदो छा आहे। महिरबानी करे असांजो साथ ॾियो, असांजी प्रिया असांखे वापसि कयो, हुनजी अमर खे वापसि कयो, असांजी सुमेरा असांखे वापसि कयो, असांजो नवीद अलाए केतिरा ॿार असांखे वापसि कयो। इन खां अॻु जो असांजी जेका हीअ मुज़म्मत आहे इहा मज़ामत में अची वञे। इन खां अॻु जो असां कलम बि फिटा करे छॾियूं, डायरियूं बि फिटियूं करे छॾियूं, ऐं अजायो जहिड़ो थिए क़ुर्बानीनि लाइ त असां तयारु आहियूं, बीठा आहियूं, परवाह न आहे। सिर ते कफ़न ॿधी हराचर ते बीहंदा आहियूं, अलाए किथां को वार थिए, परवाह न आहे। ॿारनि खे पंहिंजनि खे सुबुह ॾेई ॾींदासीं, इन उमेद सां अॼोके ॾींहं ते मोकिलाणी था वठूं, वरी आचर ते थींदासीं गॾु। महिरबानी। अब चला दो क्या हुआ। मौजूद नमस्ते सलाम वालेकुम। चवंदा आहिनि त जिते जिते यज़ीद जो ज़ुल्म हूंदो आहे उते अली जो नारो ज़रूरु पहुचंदो आहे। इहो साॻियो ई सिस्टम जॾहिं जॾहिं हरणाकश ज़ुल्म जी इंतिहा कई उते लॉर्ड कृष्णा जनम ज़रूरु वठंदो। सुभाणे लॉर्ड कृष्णा जी बर्थ डे आहे, हुनजो ॼमण जो ॾींहुं आहे। इहो ई कॉन्सेप्ट आहे, जिते ज़ुल्म थियो हुयो उते कृष्णा जनम वरितो। हाणे बि असांखे यकीन आहे असांजी ॿार प्रिया कुमारी जी आहे, उन खां अलावा असांजूं नियाणियूं नंढड़ा ॿार जिते जिते अॻिवा थियनि उहे ज़रूरु मोटंदा, बशर्ते असां जेको ऐं ॿधी कयूं। उहा नियाणी उन नियाणी जो भाउ न सोचींदो हूंदो अॼु रक्षाबंधन जो ॾींहुं आहे, थदड़ीअ जो त्योहार आहे, उहा माउ न चवंदी हुई त मुंहिंजी धीअ मुंहिंजे पुट खे रखड़ी ॿधे। ए ज़ालिमो, कुझु ख़्यालु कयो। तव्हांजो बि नियाणियूं पढ़ाई नियाणियुनि खे खणी था वञो पिया, सिंध जी नियाणियूं सम्झो, शर्म कयो, कुझु हया कयो। एतिरो वॾो न आहे पंहिंजे, जेकॾहिं नियाणीअ खे सिंध जी नियाणी सम्झो त तव्हां इहा हरकत बिल्कुलु न कयो। उहो भाउ वीचारो ओसीड़े में वेठो आहे त मुंहिंजी भेण मूंखे रखड़ी कॾहिं ॿधंदी, त्योहार कॾहिं सेलिब्रेट कंदासीं। तव्हांखे ख़्यालु थियणु खपे हिन धरतीअ जी नियाणीअ खे तव्हां एतिरो माउ खां छो परे रखियो आहे। उन माउ जे बदवान खे ॾिसो, मालिक जो ख़्यालु कयो, तव्हांखे शर्म अचणु खपे। बसि इहो ई आहे, अॼु वॾो त्योहार आहे असांजो, सुभाणे लॉर्ड कृष्णा बर्थडे आहे। मूंखे यकीन आहे, मूंखे लॉर्ड कृष्णा जो उनजे फिलासफ़ी ते यकीन आहे, इंतिहा खां पोइ ज़रूरु अंधेरे खां पोइ रोशनी थींदी आहे। तंहिंजे करे असांजी प्रिया कुमारी, ॿियूं नियाणियूं, नंढड़ो ॿारड़ो, हर कंहिंखे इंसाफ़ मिलंदो, हर को पंहिंजे माइटनि सां ज़रूरु मिलंदो। थैंक यू। जेको असांखे तव्हां ॿुधायो था त तव्हां हिकु इंसान जो दर्द महसूसु नथा करे सघो, तव्हांजी तालीम कहिड़े कम जी आहे? उहा किताब कहिड़े कम जी जेका इंसान जो दर्द महसूसु करणु न सेखारे, मज़दूरनि जूं हारनि जूं चीखूं महसूसु करणु न सेखारे। मां तूं तालीम खे तालीम सम्झी नथो, तूं कहिड़ो बि किताब छो न हुजे, कहिड़ी बि यूनिवर्सिटी छो न हुजे। सभ खां अहम इब्तिदाई ॻाल्हि आहे, पायती कमान में मियां माल मुंहुं में आई तूं मथां तुंहिंजो ई तोखे लॻे। बेसिक आहे हर किताब में त असीं सभु इंसान
हिकिड़े वजूद जा मुख़्तलिफ़ हिसा आहिनि, मुख़्तलिफ़ फॉर्म्स आहिनि। असांजे विच में जेका हस्ती आहे जंहिंखे असां पाण सम्झूं था जेको असां पाण आहियूं सभु साॻिया आहियूं, असां जिस्म मुख़्तलिफ़ आहे। यानी कि अगरि तव्हांखे दर्द आहे त दर्द मूंखे महसूसु करणु खपे, हू बहू जीअं तव्हां महसूसु कयो था। अगरि मां तव्हांजो दर्द महसूसु नथो कयां यानी मां पंहिंजो दर्द महसूसु नथो कयां, मां पंहिंजी हस्ती खां पंहिंजे पाण खां नवाकिफ़ आहियां। अॼु नसरुल्ला गडाणी असांजे विच में मौजूदु न आहे, पर साॻो पीर मोहम्मद शाह DIG, साॻो पीर मोहम्मद शाह DIG जंहिंखे अलाए कहिड़ा कहिड़ा लक़ब ॾिना था वञनि, असांजो दबंग ऑफिसर, असांजो फलां ऑफिसर, असांजो हीउ जो कंहिं शागिर्द खे हाफ फ्राए करिणो हुजे त उनखे ॿ गोलियूं था हणनि टंगनि में। हिकु वॾेरे जो बाठो उनखे पेश करे गिरफ़्तार नथा करे सघनि। हीअ तव्हांजी क्रेडिबिलिटी आहे। अड़े तव्हांखे शर्म नथो अचे, हेॾी फोर्स तव्हांजी, हेॾा पैसा था खाओ, हेॾियूं बजटूं था खाओ, तव्हां हिकिड़ो माण्हू ट्रेस नथा करे सघो। तव्हांजे अंदरि को ज़मीर आहे जेको तव्हांखे भुजा ॾेई मलामत ॾिए करे उथी वञो पंहिंजी कुर्सियुनि तां। तव्हां शहीद नसरुल्ला गडाणी जा कातिल ट्रेस नथा करे सघो, गिरफ़्तार नथा करे सघो। तव्हां प्रिया कुमारी जा जेके गुनहगार आहिनि उहे गिरफ़्तार ट्रेस नथा करे सघो। तव्हांखे कॾहिं राति जो निंड में को ख़्वाब नथो अचे जेको तव्हांखे जगाए त तव्हां हिन मुआशिरे सां कहिड़ो ज़ुल्म कयो था। जेकॾहिं मां हिते बीठो आहियां ऐं मां सम्झां थो मां नथो ॻाल्हाए सघां, मां हिन केस खे रिप्रेज़ेंट नथो करे सघां, त मुंहिंजे मथां ज़ाती फर्ज़ आहे हू त हलियो वञा, मां कंहिं ॿिए खे मोकिलियो वञा। थी सघे त उहो मौक़िफ़ सुठे तरीक़े सां रखे। जेकॾहिं तव्हां केस खे सही तरीक़े सां हैंडल नथा करे सघो, बराए महिरबानी हज़ारे कारोबार आहिनि, कमकार आहिनि, तव्हां वञी कयो। पाकिस्तान ऐं बनपुरी जा उहे बि जाम सारा कारोबार आहिनि, तव्हां इन सीट खां वधीक कमाईंदव। एतिरी कमाई DIG जी करप्शन में न आहे जेतिरी कमाई टिनि हज़ारनि कारोबारनि में आहे। तव्हां उथी वञो, ॿिया कमकार कयो, पर हिन समाज खे त आज़ादी ॾियो, दर्दनि खां तकलीफ़ुनि खां हितां जे माण्हुनि खे त निर्वाण बख़्शो। ॿ तव्हांखां कातिल गिरफ़्तार नथा थियनि, 4 महीना थी विया आहिनि। जॾहिं मीडिया ते तव्हां अचो था गुलाबी इंग्लिश झाड़े अहिड़े तरीक़े सां तव्हां टेबल टॉक कयो था जंहिं तव्हां खां वधीक को दबंग ऑफिसर न आहे। मां सम्झां थो तव्हांखे शर्म महसूसु करणु खपे। SSP घोटकी खे, DIG सखर खे ऐं क़ाबिल भयो उहो शर्म जा सभु लिका पार करे चुको आहे। छो त उनजो तव्हां हिस्ट्री ॾिसो, SHO जेको मिल्टू माथुर हिन वक़्तु आहे, बजाए नसरुल्ला गडाणी जा